जानिब त कोन्हे ए लॻी त जहिड़ो जानिब पियो हाओ बेली आहे जानिब अलाह आंदो ऐसे जानिब पुट तूं कॾहिं मोटी आहीं काका हूं काल आयो यार चङो जो अची वएं पुट ॾाढी ख़ुशी थी तोखे ॾिसंदे अॼु त अलाह तोखे आंदो आहे तूं ठीकु त आहीं न पुट हा काका तॾहिं त मोटी आयो आहियां जेॾी मागर मूंखे चक पातो मुंहिंजी कैमरा हिते रहिजी वई हुई पुट तूं फिक्र न कर कैमरा मूं वटि आहे जंहिं ॾींहुं न तोखे खणी विया हुआ उन ॾींहुं कैमरा असांखे उते मिली हुई मूं संभाले रखी आहे ख़ुदा तोखे आंदो आहे अॼु त दिलि बाग़ बहार थी वई आहे अलाह तोखे वॾी हयाती ॾे पुट तूं सदाई ख़ुशि हुजी अलाह तोखे पंहिंजे पनाह ऐं अमान में रखे अच त घर हलूं ऐं तोखे पंहिंजी कैमरा ॾियां हली आ ठीकु आहे काका पर पहिरियां आउं दरिया जो पाणी पीअण थो चाहियां पोइ हलूं था भले पुट भले पीउ अच त पोइ हलूं तूं मूंखे मारींदी ॻोल्हे हिन सॼे दरिया ते न रईस मतारे खान जा वॾा वॾा ॼार विछायल आहिनि उहो बि ॻोल्हे खे नथो मारे सघे ऐं तूं रईस मतारे खान खे न रत जूं गोलियूं आयल आहिनि निंडूं फिटल अथसि रईस मतारे खान जी गैरत न सुके ते मच्छी वांगर फटकी रही आहे पर पोइ बि ॻोल्हे खे नथो ॻोल्हे सघे ऐं तूं ॻोल्हे खे मारींदी हाँ आऊं ॻोल्हे खे मारींदसि ॻोल्हो सिर्फ़ तुंहिंजे इश्क में मरी सघे थो तड़पी तड़पी साह ॾेई सघे थो पर हूअं तूं ॻोल्हे खे नथी मारे सघे ॻोल्हा आऊं तुंहिंजे अॻियां हथ थी ॿधां मूं मां हथ कढ ऐं मूंखे मुंहिंजे घर छॾे अचु मुंहिंजी अम्मा मानी बि न खाधी हूंदी ऐं बाबा अलाए कहिड़े हाल में हूंदो सिवा मूं सिर्फ़ तुंहिंजे करे रईस मतारे खान सां मुआदो अटकायो आहे सभु कुझु छॾे तुंहिंजे पोयां लॻो आहियां ऐं ईअं आऊं तोखे कीअं छॾे ॾियां पोइ भला मूंखे मारे आजो थी आऊं मौत कबूले सघां थी पर आऊं पंहिंजे असलम सां धोखो कीन कंदसि आऊं पंहिंजा तड़ कख ऐं कंदियूं कीन लॼाईंदसि ॻोल्हा आऊं तुंहिंजी कॾहिं कीन थी सघंदसि कॾहिं बि नसीबा तूं फ़क़ति मुंहिंजी आहीं बस नसीबा तूं मुंहिंजो नसीब आहीं जेकर न तूं मूंखे न मिली सघीं त आउं चरियो थी वेंदसि पागल थी वेंदसि आउं हा
आउं गोलो पियो ॻाल्हायां। ठीकु आहे ठीकु आहे। हा 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 आउं सम्झी वियुसि। ठीकु आहे, अवी तयारु रहिजो। हा चाचा फतेह खान, कैमरा बिल्कुल ओड़ी जी ओड़ी है। इनमें पहल पुरानी समूरियूं तस्वीरूं भी महफूज आहिनि। आउं इन जे लाइ तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। पुट अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तूं गुम थी वियो न, तुंहिंजूं सभु शयूं संभाले रखणु असांजो फर्ज़ु हो। तुंहिंजे घर खे तालो लॻल हो, उन जी देखभाल बि असां पिए कई। चाचा जी महिरबानी। पुट हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चाचा चओ। तूं इहो केमीरा वारो कमु हाणे छॾे ॾे। मस तुंहिंजी ज़िंदगी बची आहे। किथे इहे ज़ालिम वरी तोखे खणी न छॾी। चाचा इन कैमरा में मुंहिंजो साह आहे। इन कैमरा जी अख सां आउं दरिया ते थींदड़ हर ज़ुल्म, हर कीस महफ़ूज़ करे रखंदो आहियां। हिनखे हलाइण आउं छॾे नथो सघां। हा, बाक़ी साह खणणु छॾे सघां। पुट वरी बि ख़्यालु कजांइ, ई माण्हू तमामु ज़ालिम आहिनि। रब तोखे पंहिंजे अमान में रखंदो। अलाह तोखे पंहिंजे अमान में रखंदो। हा चाचा, अलाह ख़ैर करे। तव्हां रुगो बस दुआ कयो। तव्हांजी दुआउनि सां सभु कुझु ठीक थी वेंदो। अॻिते वॾो पाणी आहे, पीरूं बि आहिनि। नंढी ॿेड़ी नथी हली सघे। हाणे हू नसीबा खे किथे ॻोल्हियां? कुझु हथ कयां, वापसि बि नथो वरी सघां। रचकी न खपिया छा? न, मेहनत जेतिरा धागनि जा पैसा बि की न मिलिया। बुख त बुख सही, पर माण्हुनि खे मुफ़्त में त कोन ॾींदासीं। तूं सही तो चईं। शइ जी क़दुरु उन खे हूंदी आहे जीअं हथनि सां जोड़ी हुजे। रच पाण वटि रखी था छॾियऊं। चङा पैसा मिलिया त ठीकु आहे, न त असांखे दरिया में कमु ईंदो। सियाणी, भला मलूक कोन मोटियो छा? न को मलूक मोटियो, न को नसीबा जी ख़बर पई। तूं ॿाहिरां का ख़बर सुणी की न? बस माठ लॻी पई नसीबा जी मां। बस खाट असांजे घर खे लॻो आहे त तकलीफ़ असांखे ई पहुचंदी। या त मिड़ो ई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अबा जाने पाई? हा काका। काकी तू रोई कुझाला थी? पुट पहिरियों ज़ालिम मुआ तोखे खणी विया, हाणे वरी मुंहिंजी धीअ खे दरिया तां गिले होड़े में अलाए काॾे खणी विया। चाची आऊं काल मोटियो आहे, पर जी मूंखे ख़बर पई आऊं तव्हां खां तव्हांजो दुख पुछण आयो। अबा जानिब आहे त ठीक न? हा काका, आऊं ठीक आहियां। अबा तोखे खां मुंहिंजी न्याणीअ जी ख़बर चार पई? काके मूंखे का ख़बर की। आऊं जिते रखियल हुयसि उते फ़क़ति आऊं हुयसि। ॿिया रुगो उहे माण्हू हुया जिन मूंखे अगवा कयो। अबा हुननि जा के पार पता का सुञाणप कए या न? काका खैरू, उहे मूंखे अॻु किथे लिखियल आहे जो उन्हनि जी सुञाणप न करे सघंदुसि। उहे सभु रईस मतारे खान जा माण्हू, गोलो बगो ऐं ॿिया। हिते रखेसि मूंखे बि त इहो ई शक हुयो। हाणे त मूंखे बि यकीन थी वियो त असांजी छोकिरी गोले ऐं बगे खां परे किन्हे। पोइ तूं रही सघे चई गोले ऐं बगे खां न्याणीअ खे वापसि छो नथो कराए अची? असां रहिस खे मिंथूं घटि कयूं छा? 4 दफ़ा वियो आहियां न। रुगो चए थो त मुंहिंजो गोले सां हाणे को वास्तो किन्हे। जेकॾहिं बांह बगे खां निकिती त मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, पर जे गोले खां निकिती त तव्हां गोले खे भली गतरा गतरा करे छॾियो। मुंहिंजो न को अचे न को वञे हुन सां। काका ये सिर्फ़ नाटक आहिनि वॾेरनि ऐं भोतारनि जा।
ये सिर्फ़ असांखे बेवकूफ़ ठाहे असांखे चरियो कंदा आहिनि ऐं बसि पोइ असां पिया रुलंदा आहियूं। तुंहिंजी इहा लख जी ॻाल्हि पुट। असीं नसीबां जे चकर में केतिरा दफ़ा इन भोतार वटि मेड़ मिंथ वठी वियासीं ऐं उन वक़्तु इहो बगो उन वटि क़ैद लॻो पियो ऐं असांखे उन ते ई शक हुयो। अॼु वरी साॻियो माण्हू इन रहिस वटि मोतबर थियो वेठो आहे। बस बा तूं हाणे मोटियो आहे न, तोखे ॾिसी मुंहिंजी हियांव खे हवा लॻी आहे। तो पोयां शल मुंहिंजी न्याणी नसीबा बि मोटी अचे। चाची अलाह साईं ख़ैरु कंदो। आहीं परेशान न थियो, आउं अची वियो आहियां न। वरी उन्हनि वागुनि जे वात में कुंडा विझी दरिया मां गेले अची ॿाहिरि उछलाईंदासीं ऐं ही पंहिंजा उजड़ियल तण इंशाअल्लाह वरी आबाद कंदासीं। इंशाअल्लाह पुट, इंशाअल्लाह। साला बहरी रास्ते से आयो हमारे मुल्क में दहशतगर्दी करने हैं, आतंक फैला रहे हो। मैंने कुछ नहीं किया। मैं आतंकवादी नहीं हूँ। नहीं, मैं आतंकवादी नहीं हूँ। मुझे दरिया बादशाह की कसम है। नहीं, मैं बतेरा हूँ भला। मच्छी मारता हूँ ना, मच्छी मारता हूँ, इंसान नहीं मारता। अरे तू आतंकवादी झूठ नहीं बोलियो हमसे, न तो सारा ससुरा के घुसाड़ देंगे। साला आतंकवादी है तू। अरे पकड़ इसका। साला आतंकवादी फैलाने आया है तू। आतंकवादी लाया। असलम कुजा थियो ॿुधाए कुजा थियो असलम? आतंकवादी कौन है? मल्ला बच्चू मारी दो साले बाबू के मारे चले था। असलम तो जरूर को बुरो ख्वाब ॾिठो आहे, तू घबराए न। आउं तुंहिंजे लाइ पाणी खणी थो अचां। मेरो ख्वाब में ॾिठो है तो वो मूंखे कीले रहे हाल मूंखे ॾाढो मारियो अथनि। मूं ख्वाब में ॾिठो तो मां मरी वियो आहियां यार। असलम तू खैर खैर सां तू जिंदा है, ए तोखे कीन मारींदा? मेरो मूंखे मारे चली था यार, मारे चली था। हेलो हेलो बाबा हूँ बगो पियो ॻाल्हायां। जी जी बाबा किथे पहुता आहियो? छा ठीकु आहे, आउं हाणे थोरे सॻे ॿुधायां। ही दरिया रेस जो, ही माल रेस जो, अहिड़ो ॿियो वरी कहिड़ो शींहुं मुड़ुस पैदा थियो आहे जेको रेस जो माल फुरियई लुटे वञे। अबा अबा असलम अबा तू खुश त आहीं? ठीक त आहीं? अबा हेॾो परे को बीठो आहीं? अच अच हेॾा मुंहिंजे पासे में वे। अम्मा तू कीअं सही थी ॻाल्हाईं? आओ असलम सां पई ॻाल्हायां। रात जे ऊंदाहीअ में नज़र घटि अथनि, पर मूंखे लॻे पियो असलम आयो आहे। अम्मा अदा असलम कीने आयो? न असलम आयो आहे। पहिरियों खट जे हिन पाए खां बीठो, वरी पोइ हिन पाए खां अची बीठो। अम्मा अदा असलम कीने आयो? इहो तुंहिंजे दिल जो वहम आहे। मुंहं ते रिली पाए अखियूं बंदि करे सुम्ही रहो। मूंखे निंड त कीअं नथी पई अचे। आउं निंड कीअं करियां? मुंहिंजूं अखियूं आसाए थियूं दरिया जे कप ते बीही
असलम जे होड़े अचण जो इंतज़ार थियूं कनि। जेसी ताईं असलम होड़े ता लॻी अंगण न ईंदो, तेसी ही अखियूं बंदि कोन थींदियूं। अम्मा, अदा असलम हिते ओचितो ईअं लिकी की न ईंदो। उन जे अचण जो पहिरीं असांखे सुणाईंदा, ऐं अल्लाह कंदो त अदा असलम खैरन सां ईंदो। सारा, दरिया जे गजगोड़ जो आवाज़ ॿुधी पई न? आओ अम्मा, ॿुधां पई। ज्वार जा ॾींहं आहिनि, दरिया पंहिंजी मस्तीअ में आहे। दिल थी चवे त हींअर ई दरिया ते वञा, दरिया सां ॻाल्हियूं कयां, दरिया खां पुछां त मुंहिंजे असलम खे यारण में तूं कुझु कोन थो करे, पर आऊं कुझा करियां। मुंहिंजी त हीअ टंग ई जुड़ी कान पई, आऊं हलियो कोन सघां। बेवस बार उठ निपटी गया, आऊं त इंसान आहियां, पई पचायां, पुॼी कोन सघां, पुॼी कोन सघां। मुंहिंजे लाइ त दरिया ऐं हीअ दुनिया वञी हीअ खट बची आहे। अम्मा, तूं परेशान न थी, अल्लाह सभु ख़ैर कंदो। हाणे सुम्ही रहो तूं। ओ निंड बि न आहे आराम जॾहिं कीअं मां कयां, ओ निंड बि न आहे आराम सरतियूं कीअं मां कयां। ओ अदियूं मुंहिंजो असलम रहे तो परॾेह में, ओ भेनरो मुंहिंजो जिगर रहे तो परॾेह में। ओ नाहे सुकून हिन दिलि खे मां कीअं त कयां, अदियूं मुंहिंजो पुटड़ो वियो आ परदेस ते, ओ भेनरो मुंहिंजो पुटड़ो। अदा जुमन, घर में खीर कोन हो, सलेमानी चांहि ठहराई आहे, अलाए तोखे वणंदी अलाए कोन। अदा, सलेमानी चांहि सही आहे, कॾहिं कॾहिं असीं घर में काढ़े पीअंदा आहियूं। अदा, आ ॻाल्हि पे कई मलूक जी, अध में रहिजी वई, अलाए त कुॼा थे चयो आ। हा भेण, मूं त इहो ई पियो चयो त मलूक वॾो दिलेर माण्हू आहे। जेतिरी इज़त ऐं गैरत जी हिन खे आहे न, ओतिरी सॼे ॻोठ वारनि खे हुजे हा न, न्याणी हेसि ताईं घर में पहुची वञे। अदा, भेण रुगो मलूक जी खजी आहे, ॿियनि जी खजी आहे न सॼो दरिया खणी मथे ते रखंदा। हीअ रुगो यार असांजी जाणी कान आहे, पर सॼे ॻोठ जी जाणी हुई। यार सॼे ॻोठ खे हिकु थियणु खपे हा, पर हाणे को हाल ई कोन थो पुछे। यार कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी, सभिनी माण्हुनि जो रेस मतारे खां साह थो वञे, साह। यार अॼु असांजी न्याणी खजी वई आहे, सुभाणे ॿियनि जूं न्याणियूं बि खजी वेंदियूं। हाणे दरिया ते कलूर वधी विया आहिनि। अलाह साईं मुंहिंजे मलूक खे हिमत ॾींदो, हिननि सभिनी लोफरनि जी पाड़ पटींदो, अलाह कंदो ये सभु लुड़ी दरिया में मरी वेंदा। मलूक बि अकेलो पियो दरिया जागे, सो बि नंढड़ी ॿेड़ीअ ते। ज्वार जा ॾींहं आहिनि, दरिया बि मस्ती में आहे। रब साईं हुन जी हयाती जो ख़ैर करे। अदा, अहां ॾाढी ग़लती कई, मलूक अव्हां सां मिलियो त धुतारे वठी अचो सागर, वरी को सलाह मशवरो करे सभु गॾिजी नसीबा खे ॻोल्हियो आ। अदी, मूं ऐं सालो ॾाढियूं मिठियूं, पर हू राज़ी कीन थियो ऐं चईं त आउं नसीबा खे ॻोल्हे पोइ घर वापसि। बसि यार, हाणे दरिया खे ई पारत, दरिया ही असां ग़रीबनि जी इज़त रख। चङो अदा ख़ैरू, आऊं हाणे हलां थो। ठीकु आहे अदा, अलाह भली कंदो।
वरी इहो कुझा पियो चई इहो वरी अहिड़ो कहिड़ो ॾाढो माण्हू आहे दरियावदर रईस मतारे खान जा ओड़ा लुटा ऐं फुराए। साईं किथे रईस ज़मीर ख़ान जे माण्हुनि त इहा हरकत कान कई। रईस ज़मीर ख़ान खे असां अहिड़ो फसायो आहे अञा त कई ॾींहं जेल वारनि जो महिमान हूंदो हाणे त मुंहिंजो नालो वठंदे बि हुनजी ज़बान लड़ंदी आहे। तूं वरी उन्हनि जे माण्हुनि जी ॻाल्हि थो करी। उन्हनि जे माण्हुनि में एतिरी जुरत किथे आहे जो रईस मतारे खान जे घोड़े जे साम्हूं हथ खणनि। अरे साऊं हिकु ॻाल्हि चवां इहो कमु गोले खां सवाइ ॿियो करे नथो सघे। तूं सही थो चई बगा हिन गोले खां सवाइ ॿियो को निमक हराम थी कोन थो सघे। पर गोले में एतिरी हिमत आई किथां तूं असांजे ॻोठ जो न्याणियूं अगवा करे दरिया में वञे उते वञी असांजा होड़ा फुरे। साईं नाराज़ न थिजो अव्हां ई त उनखे एतिरी हिमत ऐं पावर ॾिना आहिनि जो सॼी दरिया ते सीनू खोले पियो हलंदो। असां ते त उनजी अखी की न ॿुॾंदी तोड़े जो असीं आजा माण्हू हुआसीं। तव्हां हुनखे दरिया में एॾो छूट छॾे ॾिनो हो जीअं वणेसि पियो तीअं पे कयईं। माण्हू सभु हुन खां डिॼंदा हुआ। आख़िर हिन बि किन अहिड़नि माण्हुनि खां यार रखी हूंदी जो हुनखे हिन वक़्तु कमु था अचनि। हा इहा मुंहिंजी ग़लती हुई। मूं नांग खे खीर पे पियारियो ग़लती थी वई। पर हाणे तव्हांखे मुंहिंजे इज़त जी पत रखणी आहे। साईं जीअं तव्हांजो हुकुम हुजे असीं हाज़िर आहियूं। ईअं बि कयो एतिरा माण्हू खपनव वठी वञो पर इहो गोलो ऐं छोरी मूंखे आणे ॾियो। साईं तव्हां परेशान न थियो इहो गोलो या छोरी तव्हांखे हिकु ॿिनि ॾींहंनि में हिते ई मिलंदा। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।